हीरो खान में रिपोर्ट करे रहा ब्यूरो चीफ सनाउल्लाह चांडियो गोड मंदो चांडियो में सालियानी महफिल मिलाद मुस्तफ़ा जो प्रोग्राम जमात अहले सुन्नत पारा उस्ताद गोराम चांडियो हाफिज माजिद हाफिज मोहम्मद अयूब मोहम्मद मोहसिन चांडियो जी जेरे निगरानी थी गुजरो वडी तादाद में आशिकाने रसूल जिन शिरकत कई प्रोग्राम में दीन मोहम्मद चांडियो मोहम्मद मिठल मीणो गुलाम मोहम्मद अबड़ो ऐं सरताज अहमद नातू पढ़ियूं। जश्न मीलाद जे तकरीब के अल्लामा अवैस अहमद हुसैनी मौलाना गुलाम रसूल हुसैनी मौलाना हिम्मत अली जत ऐं मौलवी मोहम्मद मुज़म्मिल चांडियो खिताब कंदे चो त असांखे घुर्जे त हुज़ूर अकरम जी पैरवी कंदे उन जी ॿुधायल रस्ते ते हलूं त कॾहिं बि घाटे में न वेंदासीं। पैरवी न करण जे करे पूरी उम्मत मुसलमान अॼु परेशान हाल आहे। हिन महफ़िल जे ज़रिए दीन वारो पैगाम घर घर पहुचाए रहिया चवे तो जॾहिं महबूब मदीने वारा साईं दर्श ॾेई रहिया हा मुस्तफ़ा जी जो पाक चेहरे ते नज़र पई त पोइ शायर कलम खणी चई त तूं शाए ख़ूब तूं जाने जाना तूं शाए ख़ूब तूं जाने जाना ए चेहरा वो तेरा न बन सकी है न बन सकेगा न बन